एक हारीअ जे घर में एक कूओ अची वियो। ॿिन्ही ज़ाल मुड़ुसनि कूए खे भॼाइण जी कोशिशि कई, पर कूओ किथे थो वठु ॾिए। हिकु ॾींहुं हारी शहर वियो ऐं कोड़की वठी आयो। कोड़के मां कूए खे ख़तरो महसूसु थियो त कूए उहा घर में रहंदड़ हारीअ जे कबूतर खे ॻाल्हि ॿुधाई त घर में कोड़की अची वई आहे। कबूतर चयो, कोड़की तुंहिंजे लाइ आहे, तूं उन खां बच, मूंखे को बि ख़तरो कोन्हे। कूए परेशानीअ में घर में रहंदड़ कुकड़ खे ॿुधायो त हारी कोड़की आंदी आहे। कुकड़ बि मज़ाक उॾाईंदे चयो, इहो मसइलो मुंहिंजे लाइ नाहे, तूं उन में फासंदे। मायूसीअ में हू घर में रहंदड़ साथी ॿकर सां वञी हाल कयईं। ॿकर खिली चयो, तुंहिंजी हाणे ख़ैरु कोन्हे। कूए सोचियो त हिते केरु कंहिंजो कोन्हे, सभ खे पंहिंजो ख़्यालु पाण रखिणो पवंदो, सो कोड़के खां परे थी वियो। हिकु राति कोड़के मां खड़के जो आवाज़ु आयो। कूओ न पर ज़हरीलो नाग कोड़के में फासी पियो। पर ऊंदाईअ में हारीअ जी ज़ाल सम्झो कूओ फाथो आहे, सो पुछ मां झले कोड़के मां कढियो त नाग हारीअ जी ज़ाल खे ॾंगे विधो। तबियत ख़राबु थियण ते हारीअ हकीम खे घुरायो। हकीम हारीअ खे कबूतर जो सूप ठाहे पीआरण जो मशवरो ॾिनो। कबूतर खे पकिड़े उन जो सूप ठाहियो वियो। हारीअ जा काफ़ी माइट हारीअ जी ज़ाल खां पुछण आया। उन्हनि लाइ कुकड़ कुसी उन्हनि जी मानीअ जो इंतज़ामु कयो वियो। नांग जो ज़हर चढ़ी वञण ते हारीअ जी ज़ाल फ़ौत थी वई। कांधपे जी मानी लाइ ॿकर खे कुठो वियो। कूए सभिनी जो हशर ॾिसी उहो घर छॾे ॾिनो। दोस्तो, हिन तहरीर मां असांखे इहो सबक़ु मिलियो त कंहिं जो बि मसइलो हुजे, हमदर्दीअ सां ॿुधी उनखे सुठी सलाह ॾिजे। ईअं न सम्झिजे त हीउ मुंहिंजो मसइलो थोरो ई आहे, पर अगरि असां हिकु हंधि रहूं था त असीं सभु ख़तरे में आहियूं। अॼु उन सां थिए पई, सुभाणे असां सां बि थी सघे थो।